घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन याम आसिफ रज़ा ख़ान धारी जो जी हिदायतुनि ते फोकल पर्सन सिकंदर इलाक़ो शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क जो दौरो कयो। दौरे दौरान पार्क की खूबसूरती में इजाफे लाइ गुलकारी कराई वई, जॾहिं त सफ़ाई सुथराई जे इंतज़ाम जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। फोकल पर्सन पार्क में लॻल झूलनि जी हालत जो पिणु मुआइनो कयो ऐं हलंदड़ वणनि जी कटाई, छपर ऐं ॿियनि जारी कमनि बाबति लाॻापियल अमले खे हिदायतूं ॾिनियूं। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे फोकल पर्सन सिकंदर इलाक़ो चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क शहरियुनि लाइ तफ़रीह जो अहम मर्कज़ आहे, जंहिंखे साफ़ सुथरो, ख़ूबसूरत ऐं महफ़ूज़ बनाइण म्यूनसिपल कमेटी जी अवलिन दर्जी आहे। चेयरमैन याम आसिफ रज़ा ख़ान धारी जो जी वाज़ा हिदायतुनि मूजिबि पार्क में सजावट, सफ़ाई ऐं सहूलियतुनि खे वधीक बहितर बणाए पियो वञे त जीअं शहरियुनि ऐं ॿारनि खे सुठो माहौल मुहैया थी सघे। हुन वधीक चयो त पार्क जी सार संभाल बाबति कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अमले खे पाबंद बणायो वियो आहे त रोज़ाने बुनियादुनि ते सफ़ाई निगरानी यकीनी बणाई वञे। दौरे दौरान ज़ोन इंचार्ज मोहम्मद बचल लखन, रज़ा मुग़ल, बदर लाखो, सूफ़ी अनवर, असद राजपूत ऐं आसिफ लाखो समेत ॿिया अमलदार पिणु मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।